अवां ॾिसी रहिया आहियो नेशनल ऑनलाइन न्यूज़, ग़रीब अवाम ऐं क़ौम जो सागारो आवाज़। त पोइ ॾिसंदा रहियो नेशनल ऑनलाइन न्यूज़। नेशनल ऑनलाइन पाकिस्तान में अवां खे भलीकार। आहियां सलीम रज़ा। पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं आम ख़बरूं। सागड़ खां अवां खे आम ख़बर ॾींदा हलूं। सागड़ खां ग़ुलाम क़ादिर कैरी जी ख़बर शामिल कंदा आहियूं त करबला जे शहीदनि जे लाज़वाल क़ुर्बानीअ खे यादि कंदे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शुहदाए करबला जी यादि में अॼु चेलम अक़ीदत एहतराम सां मल्हाए पियो वञे। आशिक़ाने अहले बैत जो रूह परवर पैदल काफ़िलो निकितो। झोल खां सागड़ ताईं 14 किलोमीटरनि जो सफ़र नंढनि ॿारनि, औरतुनि, बुज़ुर्गनि ऐं नौजवाननि इंतिहाई अक़ीदत, मोहबत ऐं मातमी जज़्बे सां पैदल तय कयो। काफ़िले दौरान हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं, नुआ ख़्वानी, ज़िक्र करबला ऐं सलाम पेश करण जो मंज़र ॾिसण वटां हो। अज़ादारनि रस्ते भर शहीदाने करबला खे भेटा पेश कंदे पैगाम ॾिनो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी हक़, इंसाफ़, सुबर ऐं बातिल ख़िलाफ़ जिदोजहद जो अमर दर्स आहे, जेको रहंदी दुनिया ताईं इंसानियत जी रहनुमाई कंदो रहंदो। काफ़िले जे रस्तनि ते सबीलनि, न्याज़ नगर ऐं अज़ादारनि जी ख़िदमत जा बहितरीन इंतज़ाम पिणु कया विया, जंहिं सॼो माहौल इश्क़ हुसैन ऐं रूहानी जज़्बे सां सरशार नज़र आयो। कि जैसे पहला चहलम जो जनाब ज़ैनब कुबरा सलामुल्लाह अलैहा और मौला सैयद साजिदीन ज़ैनुल आबिदीन ने शाम से जब वापसी हुई तो पहले मौला हुसैन अलैहिस्सलाम के कब्र मुतहर पे आए और वो चहलम इमाम हुसैन मनाया। और सहाबी रसूल जनाब जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी भी पहला चहलम जो है वो कब्र हुसैन पर आए। तो ये उनकी सुन्नत है और उनकी जो रास्ता दिखाया हुआ है। तो यहाँ के जो मोमिनीन करबला नहीं पहुँच सकते तो अपना इश्क और मोहब्बत अहले बैत अलैहिस्सलाम